इंसाफ के पुरतशद्दुद एहतजाज वारे मामले ते वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास सुभाणे तलब करे वरितो। मुल्क की मजमूई सियासी ऐं अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में पीटीआई ते पाबंदियूं लगाइण जी तजवीज़ ते गौर थींदो। एहतजाज सबबि मुल्क खे थियल मुआशी नुक़सान ते भी गौर वीचार कयो वेंदो। तहरीक इंसाफ जो विगोड़ी एहतजाज वफ़ाक़ी सरकार तरफां धरणो हणंदड़ सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान। जानी नुक़सान खां सवाइ इस्लामाबाद खे क्लियर कराइण जो फ़ैसिलो। 3 रेंजर्स एहलकारनि जी शहादत खां पोइ दफ़ेड़ खे मुंहुं ॾियण लाइ फ़ौज तलब। डी चौक जो कंट्रोल भी फ़ौज संभाले वरितो। अहम इमारतुनि ऐं कंटेनरनि ते भी फ़ौजी एहलकार मुक़रर। श्रीनगर हाईवे ते रेंजर्स एहलकारनि मथां गाॾी चाढ़ण जा सीसीटीवी फुटेजिस जारी। फुटेजिस में विगोड़ी रेंजर्स एहलकारनि ते तेज़ रफ़्तार गाॾी चाढ़ींदे नज़र अची रहिया आहिनि। पीटीआई कारकुननि तरफ़ां पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि ते हमलनि जो एतिराफ़। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त धरणो हणंदड़ सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं। विगोड़नि में हिक औरत जो हथ आहे। पीटीआई पोयां लिकी वेठल ॻुझे हथ जी एजेंडा पाकिस्तान नाहे। तहरीक इंसाफ जो पुरअमन एहतजाज समूरी दुनिया ॾिसी छॾियो आहे। गोली जो जवाब गोलीअ सां ॾेई सघिजे थो। पुलिस खे हालतुनि ते कंट्रोल करण लाइ फ्री हैंड ॾिनो वियो आहे। सियासत भली कई वञे पर मुल्क खे नुक़सान न पहुचाइण घुर्जे। रियासत कमज़ोर नाहे, सब्र खे आज़माइण न घुर्जे। एहतजाज में विगोड़ी ऐं अफ़गानी ॾोहारी माण्हू शामिल आहिनि। पीटीआई वारनि पैसा ॾेई माण्हुनि खे एहतजाज में आंदो आहे। तहरीक इंसाफ लाशनि जी सियासत पई करे ऐं रियासत सब्र जो मुज़ाहिरो करे रही आहे। बुशरा बीबी खे रतो छाण कराइण खां सवाइ सुख नथो मिले। गोली हलाइण सवलो कमु आहे। फायरिंग सां सभु कुझु साफ़ थी वेंदो। विगोड़ियुनि खे कंहिं बि सूरत में लाश न ॾींदासीं। सुदसमा वारो वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़। इस्लामाबाद में विगोड़ियुनि हथां शहीद थियल 3 रेंजर्स एहलकारनि जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ॿियनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान सियासी मक़सद हासिल करण लाइ डफेड़ रतो छाण बर्दाश्त नथो करे सघे। क़ौम रेंजर्स ऐं पुलिस जे शहीदनि खे सलाम पेश करे थी। तशद्दुद जा वाक़िया बर्दाश्त ऐं क़बूल न करण जोगा आहिनि। पाकिस्तान ऐं बेलारूस विच में तवानाई समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान बेलारूस सां लाॻापनि खे क़दुर जी नज़र सां ॾिसे थो। ॿिन्ही मुल्कनि में सहकार ऐं भाईवारी नवां रस्ता खोलण में मददगार साबित थींदी। ॿिन्ही मुल्कनि विच में मुआहिदनि खे अमली शिकिल ॾिनी वेंदी। बेलारूस जे सदर जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं बेलारूस विच में मज़बूत लाॻापा क़ाइम आहिनि। अवामी बहितरी जे मंसूबनि ते कमु करणो पवंदो। पाकिस्तान ऐं बेलारूस में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं। बेलारूस जे सदर एलेक्जेंडर जी वज़ीर आज़म हाउस आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश। सिक्योरिटी फोर्सेस जी पाक अफगान सरहद ते कार्रवाई। 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस हसन खेल में दहशतगर्दनि पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। ISP जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस सरहदुनि खे महफ़ूज़ बणाइण ऐं दहशतगर्दनि जी पाड़ पटण लाइ पुरज़म आहे। पाक फ़ौज पंहिंजी ज़िम्मेवारियूं निभाइण लाइ मुकमल तौर तयारु आहे।